भक्तमाल में ॾाढा सुंदर चरित्र भक्तन जा ईंदा आहिनि, पर उन्हनि में भी ॾाढो पावन ॾाढो सुंदर चरित्र ईंदो आहे। हिकिड़े संतन जो जिन जो नालो हुयो माधव दास। छा नालो भाई? माधव दास। नंढी उम्र खां ही ब्राह्मण हुया, नंढी उम्र खां ही सब शयूं संसार जो त्याग करे भगवान जी भक्ति कंदा हुया। केवल भगवान जी भक्ति में आनंद ईंदो। कुछ ही समय जगन्नाथपुरी में हली विया रहण जे लाइ कि उते भगवान जो भजन कंदासीं, उते भगवान जी भक्ति कंदासीं। मां ॾाढी सुंदर घटना तव्हांखे ॿुधायां। हिकु बार ख़बर तो छा थियो, जगन्नाथपुरी आया जॾहिं माधव दास जी, त 3 ॾींहंनि खां कुछ खाधो न हुयो। 3 ॾींहं बुख में हुया। भगवान जो दर्शन करण विया, सोचियो उते ही कुछ प्रसाद खाईंदो मंदिर में, पर मंदिर ओॾी महिल बंदि थी चुकियो। चयूं सुभाणे अचिजो, सुभाणे खुलंदो। रात काथे आराम कयूं त समुद्र जे किनारे ते ही सुम्ही पिया। 3 ॾींहंनि खां बुख में हुया। जॾहिं भक्त ते कोई कष्ट ईंदो आहे, दुख ईंदो आहे न, त पोइ भक्त खे चिंता करण जी जरूरत न हूंदो आहे। चिंता करण जी जरूरत न हूंदी आहे। चिंता केरु कंदो आहे? प्रभु परमात्मा। सो करता चिंता करे जिन उपाया जग। ए भक्त इन उपदेश ते हलंदा आहिनि कि मां छो चिंता कयां, प्रभु चिंता कंदो, मां त हुनजे भरोसे वेठो आहियां, उनजे सहारे वेठो आहियां। 5 साल जो जेको नंढो ॿार हूंदो आहे, जेको माता पिता जी गोद में वेही करे खेॾंदो आहे, उन ॿार खे कॾहिं कंहिं ॻाल्हि जी चिंता न थींदी आहे। छो? छो जो हुनखे ख़बर आहे मां काथे वेठो आहियां, सुरक्षित जगह ते, जंहिं गोद में वेठो आहियां पंहिंजे माता पिता जी। अगर कोई तकलीफ़ ईंदी भी त मुंहिंजा माता पिता मूं ताणी अचण भी न ॾींदा। उनखे एतिरो भरोसो हूंदो आहे। तीअं ही भक्त खे भी भरोसो हूंदो आहे भगवान ते कि मां छो चिंता कयां, मुंहिंजा माता पिता भगवान वेठा आहिनि, उहे चिंता कंदा। भगवान की चिंता थी। भगवान लक्ष्मी जी की आज्ञा दी लक्ष्मी माता के कि तहां वनो। भगवान चयो कि जगन्नाथपुरी में हिकिड़ो सोन जो थाल अथव मंदिर में, जंहिंमें मूंखे रोज भोग लॻाईंदा आहिनि। उहो थाल खणी करे उनमें 56 प्रकार जा भोग सजाए करे ऐं माधव दास खे ॾेई चई, उनखे भंडारो करायो। 3 ॾींहंनि खां वीचारे कुछ न खाधो आहे। लक्ष्मी जी चयो जो आज्ञा प्रभु। भगवान जी आज्ञा पाए करे लक्ष्मी माता आई, उन्हनि उहो थाल रखियो ऐं अदृश्य थी वई। माधव दास ॾिठो त समझी विया कि भगवान मोकिलियो आहे। उन्हनि बढ़िया वो भोग खाधो, भगवान जो प्रसाद खाधो। हाणे सुबुह थी वई, ध्यान ॾिजो, आवाज अचे थी साफ समझ में? हाँ, चओ जय श्री कृष्ण। सुबुह थी, पुजारी जी सब आया मंदिर जा। जेॾी महिल उन्हनि दरवाजा खोलिया त भोग लॻाइण जे लाइ जेको थाल कढंदा हुया, उहो थाल अॼु त गायब आहे। थाल कंहिं वटि आहे? ॿुधायो न भाई, कथा में ध्यान अथव कि न? पक न भाई? हाँ, कथा में ध्यान ॾिजो, ॻाल्हाइण में ध्यान न ॾिजो। सभिनीनि खां ज़रूरी अथव भगवान जी कथा, जंहिंजे लाइ उपस्थित थिया आहियूं हिते। पुजारी ॾिठो भगवान जो भोग थाल त आहे ई कोन। हेॾे होॾे ॻोल्हियो, न मिलियो। ॿाहिरि निकिता ॻोल्हण जे लाइ। समुद्र जे किनारे ते माधव दास सुम्ही पिया हुया, आराम पिया कनि। उन्हनि जे बगल में उहो थाल पियो। हाणे पुजारी सोचियो कि पक रात जो मंदिर में आयो हूंदो चोरी करण जे लाइ। बिना कुछ सोचे समझो उनखे खूब मार ॾिनो। संत खे खूब मारियो उन्हनि माधव दास खे। डंडा हुया, उन्हनि डंडनि सां बि मारियो, ॾाढो मारियो, ॾाढो मारियो। पोइ मारे मारे आख़िर चयूं छॾोसि भैया, मरी न वञे। उहो थाल खणी करे वापसि पुजारी सब आया भगवान जे मंदिर। भगवान जे जीअं मंदिर आया, भगवान खे भोग लॻाइनि पिया। पुजारी जी जीअं मूर्ति जे पोइतों विया त ॾिठो मूर्ति जे पोइतों भगवान खे घाव आहिनि। चओ हरे राम। जाते जाते माधव दास खे उन्हनि लठई, उते उते भगवान के पुठीअ में घाव आहिनि। पुजारी जी रोअण लॻा, छा थियो प्रभु, छा थियो, छा थियो प्रभु, इहो घाव तव्हांखे, ये चोट कीअं लॻी भगवान, के कयो? भगवान चवण लॻा तव्हां ई सभिनीनि त कयो आहे भाई, ॿियो कंहिं थोड़ी कयो आहे। प्रभु असांखे एतिरी हिम्मत? हाँ, यादि कयो मुंहिंजे भक्त खे मारण न ॾिनी अथव सुबुह जो माधव दास खे। प्रभु हुन त चोरी कई थी। चोरी न कई भाई, मां ई पहुचायो उन ताणी। तव्हां बिना सोचे बिना वीचार करे उनखे मारे आयव। उनखे मारियो अथव पर पीड़ा मूंखे थी आहे। भगवान था चवनि कष्ट हुनजो मां पूरो पंहिंजे मथां भार खयो आहे। हो त वीचारो मुंहिंजी शरण, उनखे त कुछ ख़बर बि न आहे। वञो हाणे जल्दी वञो, उनखे पालकी सजाए करे वठी अचो मूं वटि, जल्दी वञो। पालकी सजायो, कीर्तन करे माधव दास खे मुंहिंजे मंदिर वठी अचो। हाणे उहो हिते ई रहंदो असां सां गॾु। चओ हरे राम।
भगवान जी आज्ञा पाए करे तुरंत वया माधव दास जी के पालकी सजाए करे कीर्तन करे करे बढ़िया वठी आया। माधव दास भी रोंदा अचन था कि भगवान मुझे इतरो ध्यान रखंदा आहिनि, भगवान मुसां एडो प्रेम कंदा आहिनि। थद जो समय हुयो एक बार भगवान की बढ़िया ता डिठो हूंदो थद में न भगवान जी मूर्तियुनि में मंदिर में शाल ओढ़ींदा आहिनि, कोई कंबल ओढ़ींदो आहे ताकि भगवान के भी थद न लगे। तो थद जो समय हुयो माधव दास मंदिर जे ॿाहिर सुम पिया हुया, उन्हनि के कंहिं कंबल न ॾिनो। भगवान अंदर भगवान के कंबल पाता हुयो, उन्हनि खे ॾाढी थद पई लगे। माधव दास सुम पिया हुया ऐं ईअं समझो कि थद माधव दास खां गायब थी वई, भगवान के थद लगण लगी। भगवान मंदिर खां ॿाहिर निकता, पंहिंजो कंबल जेको भगवान ओढ़ियो हुयो उहो अची करे भगवान माधव दास खे ओढ़े छॾियो। चओ हरे राम, चओ हरे राम, हरे कृष्ण। भगवान पंहिंजो कंबल माधव दास खे ओढ़ियो ऐं भगवान खे ईअं लॻो कि हाणे मूंखे सुख मिली रहियो आहे, मूंखे आनंद मिली रहियो आहे। माधव दास जो नियम हुयो हिकिड़ो, ख़बर अथव कहिड़ो? कॾहिं भी भोजन खाईंदा हुया तो पहिरों भगवान के भोग लगाईंदा, पोइ भोजन खाईंदा, प्रसाद ग्रहण कंदा। ऐं कहिड़ो प्रसाद? सीत प्रसादी। के चइबो आहे ख़बर अथव? भिक्षा कंदा हुया, भिक्षा वठंदा हुया। केड़ी भिक्षा? केड़ी भिक्षा कंदा? जेके संत महात्मा जगन्नाथपुरी में रहंदा न, उहे जेको भोजन कंदा, पोइ उन्हनि जे भोजन में जेको जूठन बचंदी उहो मेड़े उहो इकट्ठो करे पंहिंजे लाइ भोजन खणी ईंदा। संतन जो जूठो हूंदो त उनखे चवंदा सीत प्रसादी। चओ हरे राम। वो इकट्ठो करे ईंदा, जेके संत बचाईंदा हुया थोड़ो घणो भोजन उन्हनि जो इकट्ठो करे हिक थालीअ में इकट्ठो करे पोइ पहिरों भगवान के भोग लगाईंदा, पोइ पाण भोग लगाईंदा। एडो प्रेम हूंदो हुयो। ईअं कंदे कंदे उन्हनि खे कई साल गुज़री विया, लगभग 40 साल गुज़री विया भोग लगाईंदे। हिक ॾींहं जी ॻाल्हि, ॾाढी सुंदर घटना थी। प्रसादी इकट्ठी कयूं भोग लगाइण जे लाइ, पर गलती सां भगवान के भोग लगाए बिना पाण खाई वरितो। हिकु ही कौर न केवल मुख में रखियो, वो गले खां हेठ भी न लथो, इते गले में हुयो कौर त याद अची वियो, अरे अॼु मां भोग न लगायो आहे भगवान खे, अॼु मां प्रभु के भोग न लगायो आहे। ओहो, अखियुनि में आंसू अची विया कि हाणे छा कजे, छा खाई वञा? पर भगवान के भोग लॻियल न आहे त हिते मुंहिंजे लाइ जहर जे समान ॿाहिरि उगले छॾां। अगर बाहर भी कढां तो संतन जे प्रसाद जो अपमान थी वेंदो। ॾाढी दुविधा में मां कीअं कयां कीअं कयां। सुबुह खां शाम थी वई, रोंदे रोंदे, न खाइनि था न ॿाहिरि था कढनि, खाई भी नथा सघनि कि प्रभु के भोग न लॻल आहे, ॿाहिरि नथा कढनि छो जो संतन जो प्रसाद आहे। कीअं कजे कीअं कजे? भगवान कृपा कयो, प्रभु दया कयो। रोंदे रोंदे सुबुह खां शाम थी वई, आखिर त्रिलोकीनाथ भगवान साम्हूं प्रकट थी विया। भगवान अची विया ऐं माधव दास खे चवनि था, ओ माधव दास रोए छो तो भाई, छा थियो? भगवान के प्रणाम कयो, प्रभु ॾाढी दुविधा आहे। भगवान चवनि था, छा जी दुविधा? हे जल्दी हिकु कमु कर, हे जेको कौर गले में मुख में रखियो अथई इहो कढ मूंखे ॾे, पहिरों मां तो खावां पोइ तोखे तो खारायां। चओ हरे राम। भगवान था चवनि टिनिनि लोकनि जा मालिक, हे जल्दी ॿाहिरि कढ त पहिरों मां तो खावां पोइ तोखे तो खारायां। भाई माधव दास चवनि था, न प्रभु ही कीअं, त पोइ मुंहिंजो जूठो थी वेंदो, तव्हां मुंहिंजो जूठो कीअं खाईंदव? मां तव्हांजो जूठो खावां न, मुंहिंजो जूठो तव्हां कीअं खाईंदव? भगवान खिल में चवनि था वाह, एॾनि 40 सालनि खां एॾनि संतनि जो जूठो खारायो अथई मूंखे, अॼु अगरि मां तुंहिंजो जूठो खाधो त केॾी वॾी ॻाल्हि आहे। जल्दी कर भाई, जल्दी दे, जल्दी कौर दे। माधव दास चवंदा, तंहिंखां त प्रभु मां मरी वञा, मुंहिंजा प्राण निकिरी वञनि, पर मां पंहिंजो जूठो तव्हांखे न ॾींदुमि, तंहिंखां त मां इहो अपराध तो सहन कयां, मां खाई तो न। भगवान तॾहिं बि जिद कई। ख़बर अथव उहो कौर जेको मुख में गिरो हुयो उन मां थोड़ा सा कण केवल धरतीअ ते किरिया, बाक़ी त माधव दास खाई विया, थोड़ा सा कण उन मां हेठि किरिया। भगवान उहो धरतीअ तां खयो ऐं पंहिंजे मुख में विधो। चओ हरे राम। भगवान तुरंत खयो ऐं पंहिंजे मुख में विधो ऐं बाक़ी जेको प्रसाद भगवान पंहिंजे हथ सां माधव दास खे खारायो। माधव दास जे अखियुनि में जार जार आंसू। भगवान खे चवनि था, प्रभु ये छा था कयो? तव्हां त मूं ते पाप था चाढ़ियो, मां एॾो पापी आहियां, तव्हां मुंहिंजो जूठो था खाओ। भगवान
भगवान चवनि था तुंहिंजो झूठो न, मां तुंहिंजो प्रेम तो ग्रहण कयो, तुंहिंजो भाव तो ग्रहण कयो। चओ हरे राम। भगवान ॾाढी कृपा कई माधव दास ते, ॾाढी कृपा कई। एक बार ॾाढी मजेदार घटना थी भाई, ध्यान सां ॿुधंदव तव्हां। माधव दास जी जो अहिड़ो चरित्र है साध संगत जी कि इन्हनि जी एॾी प्रेम जी कथाऊं ईंदियूं आहिनि, एॾी प्रेम जी कथाऊं ईंदियूं आहिनि कि ॿुधण में भी आनंद ईंदो आहे, ॿुधाइण में भी आनंद ईंदो आहे। चओ हरे राम। एक बार भगवान आया माधव दास जी वटि, भगवान चवण लगा माधव दास खे कि मजो नथो अचे। जीअं न आम इंसान चवंदा अरे यार अॼु मजो नथो अचे, हल त कुछ कजे यार। भगवान ही अची करे माधव दास खे चवनि था माधव दास जी मजो नथो अचे। प्रभु छा थियो? भगवान चवनि था चोरी करण जो मन तो थे भाई, कुछ चोरी कजे। माधव दास खिलन था, चवनि था भगवान हे तव्हांजो वृंदावन कोन्हे, वृंदावन में भले तव्हां चोरियूं कई ठीकु आहे, हे जगन्नाथपुरी अथव, हिते चोरी वोरी जो ख्याल भी न कजो, छाजे लाइ चोरी कंदव, छा चोरी करनी अथव। भगवान चवनि था राजा जो जेको बगीचो आहे न, उते ॾाढा सुंदर सुंदर फल लॻंदा आहिनि, उहे फल मिली वञनि अगरि त मज़ो अची वञे। माधव दास जी चवनि था पोइ हिन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, राजा त असां में खूब श्रद्धा रखंदो आहे, असांजो ई शिष्य आहे, असां अगरि हुनखे चवंदासीं त फल ॾेई छॾींदो। भगवान चवनि था न न, जेको मज़ो चोरी करे खाइण में आहे उहो घुरी करे खाइण में थोड़ी आहे। चओ हरे राम। चोरी करणी आहे। तॾहिं माधव दास चवनि था प्रभु चोरी लाइ त तव्हांखे पूरी सेना खपंदी, आर्मी खपंदी पूरी, यानी तव्हांजा ग्वाल बाल दोस्त त कोई आहिनि कोन हिते, हो त सभु वृंदावन में रहंदा आहिनि, हिते चोरी कीअं कंदव। भगवान कमर ते हथ रखी चवंदा तव्हांजो आयो, तव्हांजो मुंहिंजा दोस्त आयो, तव्हां कॾहिं कमु ईंदव। माधव दास 50 साल जी उम्र चवनि था मां कीअं चोरी कंदुमि, मूंखे चोरी करण ईंदी थोड़ी आहे। चए अरे चोरी कोई वॾी ॻाल्हि थोड़ी आहे, ॿ चार नियम तो बस पालन कजो। भगवान ईअं था ॿुधाइनि ॼण चोरी जी PhD करे आहिनि भगवान। चओ हरे राम। और सही ॻाल्हि आहे, उन्हनि खां वॾो चोर थी सघंदो आहे कोई धरती ते? कोई इंसान केवल पैसा चुराए तो सघे, गहना चुराए तो सघे, लूट मार करे तो सघे। अरे भगवान त अहिड़ा आहिनि जेके दिल भी चुराए वठंदा आहिनि। चओ हरे राम। भगवान त अहिड़ा आहिनि जेके चित भी चुराए वठंदा आहिनि। ओड़ो उन्हनि जहिड़ो कोई चोर थी सघंदो आहे भाई? चओ हरे राम। माधव दास चवण लगा हलो भला ॿुधायो कहिड़ा नियम थींदा आहिनि भाई तव्हांजे सदके चोरी करे वठंदासीं। भगवान चवनि था बस तेजी रखजो, डुक पाइजो चङी तरह, भी न रहिजो काथे भी, ऐं धीरे धीरे ॻाल्हाइजो, मतां रड़ियूं कई तो ईअं धीरे धीरे ॻाल्हाइजो ताकि पड़ोसीअ खे भी ख़बर न पए चोरी थी आहे। अहिड़ो धीरे धीरे सां हलजो ऐं हली अचिजो। ठीकु आहे। शाम थी, संध्या थी, अंधेरो थियो थोड़ो, त राजा जे बगीचे में वया केर माधव दास ऐं श्री भगवान ॿई वया। पेड़ ॾिठऊं, प्रभु कहिड़े पेड़ ते चढ़णो आहे? धीरे ॻाल्हाए, ॾिस माली सुम्ही पियो अथई, हिनखे जगाइणो कोन्हे, हे सुम्ही पियो हुजे, चोरी करणी अथई। हा प्रभु ॿुधायो कहिड़े पेड़ ते चढ़ां? ॿुधायो हिते सूफ़नि जो वण अथव, हिते अंबनि जो वण अथव, हिते जैतूननि जो वण अथव, कंहिंमें चढ़ां? त उन्हनि छा कयो, हिकिड़ी ग़लती कई, जोर सां पुछण लॻा प्रभु ॿुधायो कहिड़े पेड़ ते चढ़ां? चयो हा थोड़ो अञा जोर सां चओ त माली अची ॿुधावई तोखे कहिड़े पेड़ ते चढ़णो आहे, थोड़ो अञा जोर सां चओ भाई। चवें तो धीरे ॻाल्हाए। भगवान था चवनि धीरे ॻाल्हाए भाई, धीरे ॻाल्हाए। हा हा ठीक ठीक ठीक, हिन पेड़ ते चढ़ भाई, सूफ़नि जे पेड़ ते चढ़, उते टमाटा न हुया न त हिनमहिल तो ॾाढा महांगा आहिनि। भगवान चवंदा उन ते चढ़। चओ हरे राम। हल भाई सूफ़नि ते चढ़ भाई हल। माधव दास धोती पकड़ी पंहिंजी ॿधी ऐं धीरे धीरे करे चढ़ी विया। ॾाढी महिनत लॻी चढ़ण में, ॾाढी महिनत लॻी। भगवान हेठि, माधव दास पेड़ ते। हाणे भगवान चवनि था तोड़ भाई, फल हेठि फिटी कर त मां कैच करे वठां, पकड़े वठां, पोइ हली हलूं। हाणे माधव दास वरी भुलिजी विया, जोर सां चई वेठा हे फल तोड़ां कि हे तोड़ियां, इहो फल तोड़ियां कि इहो तोड़ियां। एतिरे में माली जाॻियो, चई भी मां तो ॿुधाए, उते भी मां तो ॿुधाए भाई। भगवान अंतर ध्यान, भगवान गायब, ऐं माधव दास मथे। माली आवाज ॾिनी हेठि अच भाई, हेठि अच, हेठि अच, केरु आहे तूं, हेठि अच। डंडो खणी आयो माली। हेठि जीअं माधव दास आया त माधव दास हेॾे होॾे ॾिसण लॻा। माली पुछे तो छा थियो? चई आया ॿ हुयासीं यार, मां अकेलो कीअं बची वियुमि? आया त ॿ हुयासीं, हो काॾे हो? केरु? हाणे बहाना न कर, मूंखे ख़बर आहे तूं अकेले चोरी करण आयो आहे। बिना सोचे समझे हुन डंडा आया माधव दास। माधव दास भगवान खे चवनि वाह, मां सोचियो फल खाईंदासीं पर हिते त डंडा था खाइणा पवनि भाई।
ठीक, रात भर ॿधी छॾियो माली। सुबुह थी राजा वटि माली राजा वटि वठी वियो संतन खे, संत माधव दास खे। जे राजा ॾिठो त राजा त उन्हनि जो भक्त हुयो, माधव दास तुरंत चरणनि ते किरी पियो, बंधन खोलाई। चई रे तू छा थो करे, मुंहिंजा गुरु अथई। चई मां छा कयां, राति जो चोरी पिया कनि तव्हांजा गुरु। मां त उन्हनि खे पकड़े आयो आहियां, चोरी पिया कनि। तॾहिं माधव दास चयो हा हिनजी ग़लती न आहे भाई, हे पंहिंजो कमु पियो करे वीचारो, ग़लती त असांजी आहे। चई प्रभु तव्हां कहिड़ी ग़लती कई, तव्हां आख़िर अहिड़ो कहिड़ो संग कयो जो तव्हांखे चोरी करणी पई। चई पुछ ई न, भगवान जो कयो आहे, भगवान जो संग कयो आहे, उनजे चक्कर में ई थी वियो आहे भाई। राजा पुछियो पूरी ॻाल्हि ॿुधायो महात्मा जी, कहिड़ी ॻाल्हि आहे। तॾहिं माधव दास ॿुधायो कि भगवान जी इच्छा थी चोरी करण जी, त उनखे तव्हांजे बगीचनि जा फल वणिया, त हू राति जो चोरी करण आयासीं। पाण त भॼी विया, मूंखे छॾे विया। बस एतिरी सी ॻाल्हि आहे। राजा बि रोअण लॻो कि टिनिनि लोकनि जो मालिक असांजे बगीचे में अची चोरी थो करे। हा 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 महात्मा जी तव्हां चिंता न कयो, हाणे भगवान खे चइजो चोरी करण जी ज़रूरत न आहे, मां पूरो जो पूरो बगीचो ई भगवान जे नाले ते लिखी थो छॾां, जॾहिं चाहे अची खाई वञे। पूरो बगीचो राजा भगवान जे नाले ते लिखी छॾो। ऐं माधव दास खे ॾाढो प्रसन्न कयो, सेवा कई। शाम थी, माधव दास वरी समुद्र जे किनारे विया। भगवान कमर ते हथ रखी करे पुछनि था, क्यों बाबा जी रात कैसी गई, भाई रात कीअं हुई, ठीक रहियो सब। माधव दास चवंदा हा अची वई न, हाणे अची वई, कल रात त छॾे भॼी हुई। भगवान चवंदा भाई मां त तोखे चयो फुर्ती रखबी आहे, पाण चढ़ी बीह रहे, डुकी न सघे तूं, ट्रपो ॾेई डुकबो आहे, तूं बि बीठो रहे। हल ठीक आहे, कोई ॻाल्हि न आहे, ॿ चार डंडा खाधे, कोई ॻाल्हि न आहे। माधव दास खे भगवान चवंदा कोई ॻाल्हि न आहे, ठीक आहे भाई, ॿियो ॿुधाए सभु ठीक आहे। घटि में घटि तुंहिंजे पहिरीं चोरी त थी वई, भले कीअं बि डंडा वंडा खाधे, कोई ॻाल्हि न आहे। माधव दास चवंदा प्रभु अॼु ताणी तव्हां जेकी बि चोरी कई आहे, तव्हांखे छा मिलियो आहे, वध में वधि ॾुध ॾही मखण, इहो ई त मिलियो अथव। तव्हांजे भक्त तव्हां सां गॾु पहिरीं चोरी कई आहे, पूरो बगीचो तव्हांजे नाले लिखाए आयो आहे। चओ हरे राम। घणो ई बगीचो राजा तव्हांजे नाले कयो आहे। गदगद थी विया भगवान, ऐं गले सां लॻायो माधव दास, तूं मुंहिंजो सच्चो दोस्त आहे यार, बेस्ट फ्रेंड फॉर एवर। चओ हरे राम। अॼु न भाई फ्रेंडशिप डे, भगवान उते दोस्ती कई आहे माधव दास सां। ऐं दोस्ती ईअं न जी संसार जी थींदी आहे, सुख सुख में साथ ॾेई छॾे, न। असली परीक्षा, असली परिचय दोस्तनि जो त दुख में थींदो आहे, कठिनाईअ में थींदो आहे। ऐं अहिड़ी कठिनाई हिकु बार माधव दास जे जीवन में आई। चओ हरे राम। माधव दास जी जॾहिं उन्हनि जी उमिरि वॾी थी वई, त उन्हनि खे न हिकिड़ो शारीरिक रोग आयो, जेके चवंदा आहिनि अतिसार का रोग। उहो अहिड़ो ख़तरनाक रोग हुयो कि सभिनीनि में फैलिजी वेंदो हुयो, ऐं शरीर कमजोर थियण लॻो, दुर्बल थियण लॻो, शरीर में कीड़ा अचण लॻा, ॾाढी तकलीफ़, ॾाढो भयंकर रोग। त माधव दास सोचियो कि मुंहिंजे कारण ॿियनि खे तकलीफ़ थिए, इन खां सुठो मां मंदिर खां ॿाहिरि निकिरी थो वञा, नगर जे ॿाहिरि काथे रहां थो, जंगल में। जंगल हली विया, पेड़ जे हेठो रहण लॻा माधव दास। अहिड़ी हालत हुई कि उन्हनि जो जेको शौच क्रिया थींदी आहे, गंदगी बि उते ई पई थिए, अहिड़ी हालत थी वई, ॾाढी बुरी हालत। अतिसार जो रोग जेके चवंदा आहिनि। ख़बर अथव कोई साम्हूं न ईंदो, कोई बि साम्हूं न ईंदो उन्हनि जे कि इहो रोग असांखे न पकड़े वठे, उहे बि कंहिंजे साम्हूं न वेंदा। पर भगवान दोस्ती न छॾी, भगवान पाण आया। भगवान आया ऐं माधव दास जी अखियूं बंदि हुई, आराम पिया कनि। भगवान पंहिंजे हथनि सां माधव दास जी गंदगी पिया साफ़ कनि, जी माता पंहिंजे नंढे ॿार जी कंदी आहे। सोचो, भगवान अची करे पूरे शरीर खे साफ़ पिया कनि, माधव दास जी पूरे शरीर खे। माधव दास जी निंड खुली, भाई केर आहे? अरे भगवान तव्हां, प्रभु छा था कयो? तव्हां परे हटो, प्रभु परे हटो, मां अशुद्ध आहियां, मूं नीच माण्हू जे लाइ तव्हां एॾो प्रभु कष्ट था सहन कयो। भगवान जेॾी महिल पूरो साफ़ था कनि त भगवान जे अखियुनि में आंसू। प्रभु तव्हां छा था कयो? भगवान दया कयो, दया कयो। भगवान चवनि था न न, मूंखे सेवा करण ॾे भाई, मूंखे सेवा करण ॾे। मूंखे त आनंद ईंदो आहे कि भक्त जी पंहिंजे हथनि सां सेवा करण। चओ हरे राम। मां चाहियां थो मां पूरी पंहिंजी शक्ति सां पंहिंजे भक्तनि जी सेवा कयां, सेवा कमाए।
संतन जी सेवा कया मुखे करण दे भाई भगवान पंहिंजे हथन सां सेवा था कनि। माधव दास भी रोन था। माधव दास भगवान की हिकिड़ी ॻाल्हि चई, ध्यान ॾिजो। चवनि था प्रभु तव्हांखे अगरि मूंसां एॾो प्रेम आहे कि तव्हां मुंहिंजे लाइ एॾो हेठों जो कमु था कयो, एॾो नंढो कमु था कयो, मुंहिंजी शरीर जी सफ़ाई था कयो, त छा भगवान तव्हां एतिरा समर्थ न आहियो? तव्हां चाहियो त तव्हांजे हिकु इशारे ते मुंहिंजो पूरो रोग दूर थी वञे, पोइ तव्हां दूर छो नथा कयो? तव्हांजे लाइ कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? तव्हां चाहियो त हिकु पल में इहो रोग दूर थी वञे, नथा चाहियो? भगवान मुस्कुराइनि था, चवंदा माधव दास सही तो चए, मां चाहियां त हिकु पल में तुंहिंजो रोग दूर करे छॾां, पर आखिर कॾहिं न कॾहिं तोखे इहो रोग वरी सताईंदो। ऐं मां नथो चाहियां कि कुछ बाक़ी रहे, मां चाहियां तो थोड़ो घणो जेको आहे तूं हिनमहिल भोग, सिधो मुंहिंजी धाम अच, मुंहिंजे चरणनि में अच, मुंहिंजी गोद में अची वे सदा सदा जे लाइ। इहो पहिरों कारण आहे कि मां हिन लाइ दूर नथो कयां कि तोखे पोइ कॾहिं दुख न थिए, पोइ कॾहिं कष्ट न अचे, कॾहिं बि कहिड़े जन्म में इहो रोग तोखे सताए न, इहो ई जन्म तुंहिंजो आख़िरी थी वञे, सभु भोगे वञ। ॿियो कारण इहो आहे कि कॾहिं बि कोई ईअं न चए कि अगरि कंहिं भक्त ते कोई कष्ट ईंदो आहे, दुख ईंदो आहे, त कोई उनजी सहायता करण न ईंदो आहे। टिनिनि लोकनि जो मालिक भगवान हमेशा उन्हनि जी सेवा लाइ पहिरों ईंदो आहे। ये भगवान जा वचन अथव। भगवान चवनि था कोई कॾहिं न चए कि भक्तनि जे दुख में कोई सहाय न आहे, उन्हनि खे पोइ इहो प्रसंग यादि ईंदो कि न, दुख में भगवान सदाई भक्तनि सां गॾु आहिनि। इन जे लाइ मां पंहिंजे हथनि सां तुंहिंजी सेवा थो कयां। भगवान अखियुनि में भगवान जी भी जल आहे। भगवान जीअं जीअं साफ़ था कनि, जीअं जीअं साफ़ था कनि, माधव दास भी रोन था, पर भगवान एडी करुणा कई, साफ़ कंदे कंदे, शरीर साफ़ कंदे कंदे वो रोग भी भगवान तुरंत दूर करे छॾियो। चवनि था बस हाणे जेको भोगणो हुयो तोखे तूं भोगे वरितो भाई, हाणे तोखे कोई कष्ट न ईंदो। चओ हरे राम। भगवान बचाए वरितो ऐं गले सां लगायो माधव दास खे। चओ जय श्री कृष्ण। अंतिम श्वास तक माधव दास भगवान जी भक्ति कई आहे, भगवान खे यादि कयो आहे, भगवान जे प्रेम जे लाइ रुनिया आहिनि भाई, अंतिम श्वास ताणी। चओ जय श्री कृष्ण। एड़ी भक्ति कई आहे ऐं भगवान भी खूब कृपा कई आहे माधव दास ते, खूब कृपा कई आहे, खूब दोस्ती निभाई आहे भाई।